ख़बर अवंती पहुचाईंदासीं। लाड़काणे मां जिथे डोकरी में मासूम ॿाड़ी सां ज़्यादती केस में गिरफ़्तार जवाबदार खे अदालत में पेश कयो वियो। अदालत जवाबदार सुलण शाह खे वधीक 3 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त लाड़काणो में डोकरी में मासूम ॿाड़ी सां ज़्यादती केस में गिरफ़्तार जवाबदार अदालत में पेश कयो वियो आहे। अदालत जवाबदार सोनल शाह खे वधीक 3 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। इन हवाले सां राब्तो कयो आहे लाड़काणे में आवाज़ टीवी जे रिपोर्टर रशीद समोसा। जी रशीद, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, डोकरी में मासूम निंगरी सां ज्यादती जो निंगरी के निशानो बणाईंदड़ जवाबदार के डोकरी पुलिस लाड़काने जी इंतसा ते दहशतगर्दी अदालत में पेश किया है। जो उते मुरकुर जी कलोड़ो हुई और निंगरी उनके जवाबदार ज्यादती निशानो बनायो उनके अदालत में पेश किया वियो। अॼु एडीसी जी अदालत है उन 3 ॾींहनि जे रिमांड से जो जवाबदार है रहीम उर्फ सोनल शाह उनके जिस्मानी रिमांड से जेल हवाले किया है। पुलिस जो है इनके अदालत में पेश किया। डोकरी का लाड़काने की अदालत में पेश किया। अदालत पारां अॼु 3 ॾींहनि के रिमांड से जवाबदार के रहीम शाह उर्फ सोनल शाह के जेल मोकिले छॾियो है। जी वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।